असांजी सिंध जा तमाम सोना अदाकार इन लाइ हिकु भरपूर ताड़ी वॼाए। चयो त बेला कपींदा वटूं था, चयोसीं त चीचिका छटींदा वटूं था, चयो त खंजर ठपींदा वटूं था, पोइ बि चयोसीं त शहपर वठींदा वटूं था। सॼी सिंध खे सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों ड्रामा और फिल्मों तो तमाम घड़ियों ने, पर जे ड्रामो पंजा परावा पत्थर दुनिया कंदनी सेज ज़हर जिंदगी मिट्टी जा माण्हू, ये तमाम मुझी जिंदगी जा सुठा ड्रामा है। पर पत्थर दुनिया वो ड्रामो जे पाण खे नालो ऐं शोहरत ॾिनी, जेकॾहिं ॾिठो हुयो त हुन लाइ ताड़ी वॼायो त मां तव्हांखे वो मोहब्बती माण्हू आहिनि त मां बि सार पिया आशिक़ आहियां, आशिक़। हाणे हुनखे ॿुधाईंदुसि जॾहिं को बि मज़लूम ज़ुल्म सही सही हथ में हथियार खणंदो आहे त हुन जहिड़ो ज़ालिम हिन धरतीअ ते ॿियो केरु बि नाहे हूंदो। पर नसीब अॼु मां तुंहिंजी मोहबत जे करे इहो हथियार फिटी चुकी, पर मूंखे कसम आहे तुंहिंजी मोहबत जो जेकॾहिं कंहिं बि असांखे जुदा करण जी कोशिश कई त मां हिन संसार खे साड़े खाक करे छॾींदुसि, खाक करे छॾींदुसि। ताड़ी बजायो सारे बजायो। मुझा ढोलर जानी हर जेल में मां पाण हूंदो, छो त ॿुधो अथमि त जेलनि में वॾा वॾा बहादुर पंच हूंदा आहिनि। जेल खुटी आहे, पर अॼु ताईं को बेड़ो बहादुर न मिलियो जेको मुंहिंजे दिमाग़ मां चिराइप वारो जिन कढे। मूंखे टिकटीअ ते चाढ़ कोड़ा हल थोरो मुंहिंजी खल खे नरम कर। किथे इएं न थिए जो तुंहिंजे जेल खे शोरली जो तासो लॻी वञे ऐं तुंहिंजो जेल टुटी पए मुंहिंजा ढोलर जानी, टुटी 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 टुटी। दोस्तों